नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाईं। त परमात्मा बाप चई कि ॾिसो जीअं आत्मा गुप्त आहे शरीर प्रत्यक्ष आहे। आत्मा हिन अखियुनि सां ॾेखारे में न ॾींदी आहे, इनकॉग्निटो आहे न, आहे त ज़रूर परंतु हिन शरीर में ढकल आहे, इन करे चइबो आहे आत्मा गुप्त आहे। आत्मा खुदि चईंदी आहे मां निराकार आहियां, हिते साकार में अची करे गुप्त ठही आहे। आत्माउनि जी निराकारी दुनिया आहे न, हुनमें त गुप्त जी ॻाल्हि न हूंदी आहे। परम पिता परमात्मा भी हुते रहण वारा आहिनि, हुननि खे चइबो आहे सुप्रीम, ऊच ते ऊच आत्मा, परे ते परे रहण वारो आहे परम आत्मा। बाप चईंदा आहिनि जीअं तव्हां गुप्त आहियो मूंखे बि गुप्त अचिणो पवंदो आहे। मां गर्भ जी जेल में न ईंदो आहे, मुंहिंजो नाम आहे शिव। मां हिन तन में ईंदो आहे त बि मुंहिंजो नाम बदिलजंदो न आहे। हिनजी आत्मा जो ये शरीर आहे, इन जो नाम बदिलजंदो आहे। मां त शिव ई आहियां न, मूंखे त शिव ई चईंदा आहिनि। सभिनि आत्माउनि जो पीउ आहियां न। तव्हां आत्मायूं इन शरीर में गुप्त आहियो, हिन शरीर द्वारा कर्म थी करो। मां बि गुप्त आहियां। त ॿारनि खे इहे ज्ञान हाणे मिलियो आहे कि आत्मा हिन शरीर सां ढकल आहे। आत्मा इनकॉग्निटो आहे, शरीर कॉग्निटो आहे। मां बि अशरीरी आहियां, बाप इनकॉग्निटो हिन शरीर द्वारा पाण खे ॿुधाए थो। तव्हां बि इनकॉग्निटो आहियो न, ऐं शरीर द्वारा ॿुधो था। तव्हां ॼाणदा आहियो बाबा आयल आहे भारत खे पोइ वरी खां ग़रीब खां साहूकार ठाहिण। तव्हां चईंदव असांजो भारत, हर हिकु पंहिंजी स्टेट जे लाइ चईंदो आहे असांजो गुजरात, असांजो राजस्थान। असांजो चइण सां मोह पइजी वेंदो आहे। असांजो भारत ग़रीब आहे, इहे हाणे माण्हू मञदा आहिनि, परंतु उन्हनि खे पतो कोन अथनि कि असांजो भारत साहूकार कॾहिं हुयो ऐं कीअं हुयो। तव्हां ॿारनि खे केतिरो नशो हुजणो खपे। असांजो भारत जो एॾो साहूकार हुयो, दुखनि जी कोई ॻाल्हि न हुई। सतयुग में ॿियो कोई धर्म हूंदो ई न, हिकु ई धर्म हूंदो। ये कंहिंखे बि पतो न आहे। ये वर्ल्ड जी जो हिस्ट्री जोग्राफी आहे, ये कोई बि न ॼाणदो आहे। हाणे तव्हां सुठी रीति सम्झो था असांजो भारत केॾो साहूकार हुयो, हाणे त ग़रीब आहे। हाणे वरी खां बाप आया आहिनि हिनखे साहूकार ठाहिण। भारत सतयुग में ॾाढो साहूकार हुयो, जॾहिं देवी देवताउनि जो राज्य हुयो। पोइ उहो राज्य काॾे हली वियो, इहे त कोई बि न ॼाणदा आहिनि। ऋषि मुनि आदि बि चईंदा आहिनि असां रचता रचना खे न ॼाणदा आहियूं। पाप चईंदा आहिनि सतयुग में भी देवी देवता रचता और रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान हुननि खे बि न हूंदो। अगरि हुननि खे बि ज्ञान हुजे कि असां सीढ़ी उतरी करे कलयुग में वेंदासीं त बादशाही जो सुख ई न वठी सघनि, चिंता थी वञे। हाणे तव्हांखे चिंता लॻी आहे न कि असां सतो प्रधान हुयासीं, पोइ वरी कीअं ठहूं। असां आत्मायूं निराकारी दुनिया में रहंदा हुयासीं, हुतां खां पोइ कीअं सुखधाम में आयासीं, इहो बि ज्ञान आहे। असांजी हाणे चढ़ती कला आहे। असां 84 जन्मनि जी सीढ़ी जेकी आहे, जेको इहो चित्र आहे, हिनखे बि ॼाणदा आहियूं। ड्रामा अनुसार हर हिकु एक्ट नंबरवार पंहिंजे पंहिंजे समय ते हल्दी आहे। हर एक्टर पंहिंजे समय ते अची करे पार्ट वॼाईंदो आहे। हाणे तव्हां ॼाणदा आहियो ग़रीब निवास कंहिंखे चइबो आहे, इहा दुनिया न ॼाणदी आहे। गीत में बि आहे न, आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु जंहिं ॾींहं जी रास्तो असां ॾिसूं पिया। सभु भगत आहिनि न, भॻवान कॾहिं अची करे भक्तनि खे भक्ति खां छुड़ाए सदगति में वठी वेंदो, इहो तव्हां हाणे सम्झो। बाबा वरी खां आयल आहिनि हिन शरीर में। शिव जयंती बि मनाईंदा आहियूं त ज़रूर ईंदा न। हीअं थोरी चईंदो कि मां कृष्ण जे तन में ईंदमि, न।
बाप चईनि मां कृष्ण जी आत्मा जे 84 जन्मनि जे भी अंत वारे जन्म में ईंदो आहे। कृष्ण जी आत्मा 84 जन्म वते ई न, हुन जे ॾाढे जन्मनि जे अंत जो ये अंतिम जन्म आहे। जो पहिरें नंबर में हुयो उहो अंत में आहे। तत्वम, तव्हां बि त आया आहियो न साधारण तन में, ऐं मां बि आयो आहियां साधारण तन में। तव्हांखे अची करे ॿुधायां थो तव्हां कीअं 84 जन्म भोॻियो अथव। ॾिसो, सरदार माण्हू बि सम्झंदा आहिनि एक ओंकार परम पिता परमात्मा बाप आहे, उहो बरोबर मनुष्य खां देवता ठाहिण वारो आहे। त छो न असां बि देवता ठाहियूं। जो देवता ठाहिण वारा हूंदा उहे त हिकदमि चटक पईंदा। देवी देवता धर्म जो त हिकु बि पंहिंजे पाण खे कोई सम्झंदो न आहे। ॿिया धर्मनि जी हिस्ट्री नंढी आहे, कोई जी 500 वर्ष आहे, कोई जी 1250 वर्ष जी आहे। तव्हांजी हिस्ट्री 5000 सालनि जी अथव। देवता धर्म वारा ई स्वर्ग में ईंदा न, और ॿियो धर्म त पोइ ईंदा। देवता धर्म वारा ई हाणे आहिनि, उहे हाणे बि आहिनि, ऐं कई ॿिया धर्मनि में बि कन्वर्ट थी विया आहिनि ड्रामा अनुसार। पोइ बि ईअं ई कन्वर्ट थी वेंदा, पोइ पंहिंजे पंहिंजे धर्म में अची वेंदा। बाप सम्झाईंदा आहिनि कि मां तव्हांखे विश्व जो मालिक ठातो हुयो। तव्हां सम्झो था बाबा स्वर्ग जी स्थापना करण वारो आहे, त असां छो न स्वर्ग में हुजूं। बाबा असांखे उहो वरसो थो ॾे न, असां ज़रूरु वठंदासीं त हिन सां सिद्ध थींदो आहे। जेका ॿार ईअं सम्झंदा आहिनि हुन सां सिद्ध थींदो आहे इहो असांजे धर्म जो आहे। जो न हूंदो उहो त ईंदो ई न, चईंदो पराए धर्म में मां छो वञा। तव्हां ॼाणदा आहियो सत्युग नई दुनिया में देवता ई केॾा सुखी हुया न, सोने जा महल हुया। सोमनाथ जे मंदिर में केतिरो सोनो हुयो, अहिड़ो कोई ॿियो धर्म आहे ई न। सोमनाथ मंदिर जेतिरो एतिरो भारी मंदिर कोई ठाहे न सघंदो आहे। ॾाढा हीरा जवाहरात हुया न। बौद्ध जा बि कोई एतिरा हीरे जवाहरातनि जा महल थोड़ी हूंदा। तव्हां ॿार खे जेके बाबा एतिरो ऊंचो थो ठाहे उन्हनि जी तव्हां केतिरी इज़त रखी न, इज़त रखी तॾहिं त एॾो वॾो मंदिर ठातो। सम्झदा बि आहियूं सुठो कर्म करे करे वियो हुयो। हाणे तव्हां ॼाणदा आहियो सभिनि खां ऊच ते ऊच सुठे ते सुठा कर्म पतित पावन बाप ई अची करे कंदो आहे। तव्हांजी आत्मा ॼाणदी आहे सभिनि खां उत्तम सेवा बेहद जो बाप ई अची करे कंदो आहे। असांखे रंग खां राव बेगर खां प्रिंस ठाहींदो आहे। जो भारत स्वर्ग हुयो हाणे नरक आहे, त हाणे वरी खां बाबा हुनखे स्वर्ग थो ठाहेसि, तॾहिं त हुननि जी पाण एतिरी इज़त रखी हुई मंदिर ठाहे करे। लेकिन हाणे त कोई इज़त ई न आहे। तव्हां ॼाणदा आहियो ऊच ते ऊच मंदिर बि ॻायल आहे, जंहिंखे लूटे विया। लक्ष्मी नारायण जे मंदिर खे कॾहिं न लूटता, सोमनाथ जे मंदिर खे लूटियो अथनि। भक्ति मार्ग में बि ॾाढा धनवान हूंदा आहिनि, राजाउनि वटि बि नंबरवार हूंदा आहिनि। जो ऊच मर्तबे वारा हूंदा आहिनि उहो नंढे मर्तबे वारा हुनजी इज़त रखंदा आहिनि। दरबार में बि नंबरवार वेहींदा आहिनि न। बाबा त अनुभवी आहे। हितां जी दरबार पतित राजाउनि जी आहे, पावन राजाउनि जी दरबार कीअं हूंदी। जबकि हुननि वटि एतिरो धन हूंदो त हुननि जे घर बि केतिरा सुठा हूंदा न। हाणे तव्हां ॼाणदा आहियो बाबा असांखे पढ़ाइनि था, स्वर्ग जी स्थापना थी थिए। असां राजा महारानी ठहींदासीं, पोइ असां ई किरदे किरदे भगत ठहींदासीं। पोइ पहिरियों शिव बाबा जी पूजा कंदासीं। जंहिं स्वर्ग जो मालिक ठाहियो हुई उनजी पूजा कंदासीं। उहो असांखे ॾाढो साहूकार ठाहे वियो हुयो न। हाणे भारत केतिरो ग़रीब आहे। जो ज़मीन 500 रुपए में वरिती हुई हुनजी वैल्यू अॼु 5000 खां बि वधीक आहे। इहे सभु आर्टिफिशियल दाम आहिनि। सत्युग में धरती जो त मूल्य हूंदो ई न। जंहिंखे जेतिरी खपे खणे भले। ढेर जी ढेर ज़मीन पई हुई हूंदी उते।
मीठी मीठी नदियुनि ते तव्हांजो महल हूंदो। मनुष्य ॾाढा थोरा हूंदा, प्रकृति दासी हूंदी, फल फूल ॾाढा सुठा हूंदा। हाणे त केतिरी महिनत करणी पवंदी आहे त बि अन्न न मिलंदो आहे। मनुष्य ॾाढा भूख प्यास में मरदा आहिनि। त गीत बि आहे न, गीत ॿुधी करे तव्हांजा रोमांच खड़ा थियणा खपनि। बाबा खे ग़रीब निवास चईंदा आहियूं न। ग़रीब निवास जो अर्थ बाबा सम्झाई, कंहिंखे साहूकार ठाहींदा आहिनि, ज़रूर जाते ईंदा हुनखे ई त साहूकार ठाहींदा न। तव्हां ॿार ॼाणदा आहियो, असांखे पावन खां पतित थियण में 5000 साल लॻिया। हाणे पोइ फट सां बाबा पतित खां पावन था ठाहिनि, ऊच ते ऊच था ठाहिनि न। हिकु सेकेंड में जीवन मुक्ति मिली वेंदी। चईंदा आहिनि बाबा असां तव्हांजा आहियूं। बाबा चईंदा कि तव्हां विश्व जा मालिक आहियो, ॿार पैदा थियो त वारिस थी वियो न, केतिरी ख़ुशी हूंदी आहे। ॾिसो ॿारनि जो चेहरो ई उतरिजी वेंदो आहे न। लौकिक दुनिया में त अगरि लड़की पैदा थिए त उन्हनि जो चेहरो ई उतरी वेंदो आहे। हिते त सभी आत्मायूं आहिनि न, सभी आत्मायूं मुंहिंजा ॿार आहिनि। हाणे पतो पियो आहे कि असां 5000 वर्ष पहिरियों स्वर्ग जा मालिक हुयासीं। बाबा ई असांखे अहिड़ो ठातो हुई। शिव जयंती भी मनाईंदा आहियूं, परंतु ये न ॼाणदा आहियूं कि उहो कॾहिं आयो, लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, ये न ॼाणदा आहियूं। इहो बि न ॼाणदा आहियूं न कि उन्हनि जो ई राज्य हुयो। जयंती मनाईंदा आहियूं, सिर्फ़ लिंग जा वॾा वॾा मंदिर ठाहींदा आहियूं, परंतु उहो कॾहिं आयो, छा अची करे कई, कुझु बि न ॼाणदा आहियूं। हिनखे चइबो आहे ब्लाइंड फेथ, अंधश्रद्धा। उनखे इहो पतो ई न आहे कि उन्हनि खे पतो ई न आहे असांजो धर्म कहिड़ो आहे, कॾहिं स्थापना थियो। बाक़ी धर्म वारनि खे पतो आहे बौद्ध कॾहिं आयो, तिथि तारीख़ बि पतो आहे। शिव बाबा जी, लक्ष्मी नारायण जी कोई तिथि तारीख़ न आहे। 5000 वर्ष पहिरों जी त ॻाल्हि आहे, लाखों वर्ष जी ॻाल्हि थोड़ी आहे। लाखों वर्ष जी ॻाल्हि कंहिंखे यादि बि न अची सघे। भारत में देवी देवता धर्म कॾहिं हुयो, इहे सम्झदा न आहिनि। लाखों वर्ष जे हिसाब सां त भारत जी आबादी सभिनि खां वॾी हुजणी खपे। भारत जी ज़मीन भी सभिनि खां वॾी हुजणी खपे। लाखों वर्ष में केतिरा मनुष्य पैदा थियणा आहिनि न। अगरि लाखों वर्ष हूंदो त केतिरा ॿार पैदा थी वञनि, बेशुमार मनुष्य थी वञनि। एतिरा त आहिनि ई न, ऐं ही कमती थी विया आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं बाप वेही करे सम्झाईंदा आहिनि। मनुष्य ॿुधदा आहिनि त चईंदा आहिनि इहे सभु ॻाल्हियूं त कॾहिं ॿुधी हुई न शास्त्रनि में पढ़ियल आहिनि। इहे वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि न। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि में सॼो चक्कर जो ज्ञान अथव। इहे ॾाढे जन्मनि जे अंत में बि हाणे पतित आत्मा आहे, जो सतो प्रधान हुई, हाणे तमो प्रधान ठही आहे, पोइ सतो प्रधान ठहींदी। तव्हां आत्माउनि खे हाणे शिक्षा थी मिले। आत्मा हिन कननि द्वारा ॿुधदी आहे त शरीर झूलंदो आहे। शुजी आत्मा ॿुधदी आहे, बरोबर सां आत्मायूं 84 जन्म वठंदा आहियूं। 84 जन्म में 84 माँ बाप असांखे मिलियो। इहो हिसाब आहे न। बुद्धि में ईंदो आहे असां 84 जन्म वठियासीं, पोइ कम जन्म वारा बि हूंदा। हीअं थोड़ी सभु 84 जन्म वठंदा। बाबा सम्झाईंदा शास्त्रनि में त छा लिखल आहे तव्हांजे लाइ। त पोइ चईंदा आहिनि 84 जन्म, मूंखे त अनगिनत बेशुमार जन्म ॾेई छॾिजा आहिनि। कण कण में, पत्थर पितर में ठोके छॾियो अथनि। बसि जाॾे था ॾिसूं हुते तूं ई तूं आहे, कृष्ण ई कृष्ण आहे। मथुरा वृंदावन में ईअं चईंदा रहंदा आहिनि, कृष्ण ई सर्वव्यापी आहे। राधे पंथी वारा चईंदा राधे ही राधे, तव्हां में बि राधे, मूं में बि राधे। त हिकु बाप ई बरोबर ग़रीब निवास न। भारत जो एॾो साहूकार हुयो, हाणे ग़रीब ठहियो। इन करे मां भारत में ई ईंदो। इहो ठहियल ड्रामो आहे, हिन में जरा बि फ़र्क़ु न थी सघंदो आहे। ड्रामो जो शूट थियो उहो हूबहू रिपीट थींदो। इन में पैसे जो बि फ़र्क़ु न आहे।
ड्रामा जो बि पतो हुजणो खपे न, ड्रामा माना ड्रामा, उहो हूंदा आहिनि हद जा ड्रामा, इहे आहिनि बेहद जो ड्रामा। बेहद जे ड्रामा जे आदि मध्य अंत खे कोई न ॼाणंदो आहे, त ग़रीब निवास निराकार भगवान खे ई मञंदा आहिनि, कृष्ण खे न मञंदा। कृष्ण त धनवान सतयुग जो प्रिंस हूंदो न, भगवान खे पंहिंजो शरीर ई न आहे, उहो अची करे ॿारनि खे धनवान ठाहे तव्हांखे राजयोग जी शिक्षा ॾींदो आहे। पढ़ाई सां बैरिस्टर आदि ठही करे पोइ कमाई कंदा आहियूं। बाप बि तव्हांखे हाणे पढ़ाइनि था न, तव्हां भविष्य में नर सां श्री नारायण ठहींदव, तव्हांजी आत्मा तव्हांजो जन्म थींदो न, हीअं त न स्वर्ग में कोई स्वर्ग कोई हेठां समुद्र मां निकिरी ईंदो। कृष्ण बि जन्म वरितई, कंसपुरी आदि त हुन समय हूंदी ई नहीं। कृष्ण जो केतिरो नाम बालो आहे, हुननि जो गायन आहे, बाबा चईंदा आहिनि हुनजे पीउ जो कोई गायन न आहे। हुनजो पीउ काथे आहे? ज़रूर कृष्ण खे कंहिं पैदा त कयो हूंदो न। कृष्ण जॾहिं जन्म वरितो तॾहिं थोड़ा सा पतित माण्हू बि रहंदा, जॾहिं बिल्कुलु ख़तम थी वेंदा तॾहिं उहो गद्दी ते वेहींदो, पंहिंजो राज्य वठंदो न, तॾहिं खां संवत शुरू थींदो आहे। लक्ष्मी नारायण जो बि संवत शुरू थींदो आहे। तव्हां पूरो हिसाब लिखंदा आहियो, इन जो राज्य एतिरो समय पोइ, एतिरो समय इन जो राज्य, त मनुष्य सम्झंदा आहिनि बरोबर कल्प जी आयु त वॾी त आहे न, 5000 वर्ष जो पूरो हिसाब आहे। तव्हां ॿारनि जी बुद्धि में ईंदो आहे, असां कल्ह स्वर्ग जा मालिक हुयासीं, बाबा असांखे ठाहे वियो हुयो, तॾहिं त हुनजी असां जयंती मल्हाईंदा आहियूं। तव्हांखे हाणे सभु पतो लॻियो अथव, क्राइस्ट, गुरु नानक आदि पोइ सभु कॾहिं ईंदा, इहे सभु तव्हांखे ज्ञान अथव। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे न, हीअ पढ़ाई केतिरी सहज आहे। तव्हां स्वर्ग में वञो था, बरोबर भारत स्वर्ग हुयो, ऐं तव्हां उन दुनिया खे ॼाणदा बि आहियो। हाणे भारत अविनाशी खंड आहे न, भारत जहिड़ी महिमा ॿियो कंहिंजी बि न हूंदी। सभिनि खे पतित खां पावन ठाहिण वारो उहो हिकु बाप ई आहे। त परमात्मा बाप मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाई, पोइ हिनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदरि वीचार कजो, पोइ हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू। थैंक यू।